सिजावल सिंध में कोरोना वायरस के फैलजण खां रोकण लाइ हुकूमत पारां रेस्टोरेंट, शॉपिंग मॉल, पार्क्स, पब्लिक ट्रांसपोर्ट, गैर ज़रूरी दुकान बंद करण लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सरदार रियाज़ अहमद हुसैन लेगारी, मुख्तार कार ज़ुल्फ़कार अली कांधड़ो ऐं DSP मोहम्मद गुल अब्बासी जी निगरानी में शहर में खाधे पीते जी शयुनि खां अलावा बाक़ी दुकान बंद कराया विया। डिप्टी कमिश्नर 1 दुकानदार, वापारियुनि ऐं शहरियुनि खे आगाही ॾींदे चयो आहे त सरकार शहरियुनि जे जान ते तहफ़ुज़ लाइ सिर्फ़ु 15 ॾींहंनि लाइ 5 या 5 माण्हुनि खां वधीक माण्हुनि जे जमा थियण ते पाबंदी मड़ी आहे ऐं उन फ़ैसिले जो मक़सदु कोरोना वायरस खां बचाव जे लाइ माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करणु आहे। हिननि चयो त ज़िले इंतिज़ामिया खे ग़रीब शहरियुनि जे मजबूरी जो तमामु घणो अहसासु आहे, पर हिन मौज़ी मर्ज़ खां ज़िले सिजावल जे शहरनि ऐं पोइते पयल ॿाराणियुनि वारे इलाइक़नि में वायरस जे मुतलिक़ आगाही ॾियण जी इंतिहाई ज़रूरत आहे। रिपोर्ट अतीक रहमान, खत्री, सिजावल।